अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, छा हाल आहे? खुश आहियो? ख़ैर तबियत सही? उम्मीद आहे सब दोस्त असांजा प्री प्यारा ठीक ठाक हूंदा। अल्लाह जे नज़र करम ते रहंदा। अॼु मां तव्हां प्री प्यारनि दोस्तनि खे पंहिंजी ज़मीन जो सैर कराईंदुसि। सरियां जो फसल प्यारा दोस्तो कायो आहे। मुंहिंजी दिलि चयो प्यारनि दोस्तनि खे सरियां जो फसल ॾेखारियो। तव्हांखे अल्लाह तबारक व तआला ख़ुशि करे। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, जीअं त हर वीडियो न्यू अचण वारो तव्हां प्यारनि दोस्तनि वटि पहुचे। प्यारा दोस्तो, सरियां जे फसल बाबति अॼु मां तव्हांखे पंहिंजो तारुफ़ कराईंदुसि। सरियां जो तव्हांखे ॾसींदुसि त हिन खे केतिरा पाणी घुरिजनि, केतिरा भाण घुरिजनि, केतिरो दवा घुरिजे। प्यारा दोस्तो, अॼु मां तव्हांखे हिन वीडियो जे तरफ़ वठी थो हलां, सरियां जे तरफ़। ॾिसो, अॼु तव्हांखे सरियां जे बाबति ॼाण बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्यारा दोस्तो, हाणे मां तव्हांखे सरियां जे बारे में अॻिते हली ॿुधाईंदुसि त हिन खे पाणी केतिरा ॾिजनि ऐं सोना यूरिया केतिरो ॾिजे, फुआरो दवा केतिरो ॾिजे। प्यारा दोस्तो, अल्लाह जे नज़र करम सां हीअ सरियां तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजी ज़मीन आहे सवा जरेब। प्यारा दोस्तो, हिन खे पाणीअ जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन खे पहिरियां रेज कराए ज़मीन खे। अगरि जे ज़मीन में सुठो हर लॻे थो त हर लॻाए उन खे पाणी ॾियो। पाणी ॾेई अलाह जे महिरबानी नज़र करम सां तव्हां ॿिज पखेड़ियो ज़मीन में। प्यारा दोस्तो, उन खां बाद में तक़रीबन तव्हांजी सरियां लपाट जेतिरी थिए त पोइ हिन में तव्हां पाणी लाहियो। प्यारा दोस्तो, वरी ॿियो पाणी लाहियो। पोइ उन खे जरेब जे हिसाब सां अधु ॿोरी ॾियो भाण जी। जे ॿ जरेब ज़मीन आहे उन खे तव्हां ॿोरी ॾेई सघो था। पाणी ॾेई उन खां बाद में तव्हां हिन खे भाण ॾेई था सघो। जे अवल ज़मीन में छटे पोइ भरायो त तव्हांजी मर्ज़ी आहे। प्यारा दोस्तो, पोइ अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदासीं। 15 ॾींहं छॾे वरी तव्हां हिन खे फुआरो ॾेई था सघो। 10-15 ॾींहं छॾे फोटाड़े जो फुआरो ॾियोसि। प्यारा दोस्तो, फोटाड़े जी दवा ॾियोसि, जेका तव्हांखे हर दुकान ते मिली सघे थी। दुकान ते वेंदो तव्हांखे सरियां जे हिसाब सां ॾसींदा, उहा तव्हांखे दवा ॾींदा। प्यारा दोस्तो, उहा फोटाड़े जी दवा ॾींदोसि तव्हांजे सरियां अलाह जे नज़र करम सां ॿीणो लहंदी। प्यारा दोस्तो, वरी ॾिसो अंदाज़े सां 10-15 ॾियारा छॾे जे पाणी जी ज़रूरत आहे त वरी ज़मीन खे पाणी ॾियो। पाणी ॾेई मथां भाण जी आख़िरी छंड ॾियोसि। प्यारा दोस्तो, पोइ अलाह जे करम नज़र सां वरी जीअं सरियां हिन पोजीशन ते अचे जीअं हींअर मुंहिंजी सरियां मौजूदु आहे। प्यारा दोस्तो, तव्हां उनखे फुआरो फोटाड़े जो ॾेई था सघो। उन में तव्हांखे इहे फ़ाइदा मिलंदा जो तव्हांजी ज़मीन, तव्हांजो फसल एतिरो त अछो ऐं ख़ूबसूरत थी वेंदो। प्यारा दोस्तो, जंहिं जॻह ते तव्हांजो जरेब लहंदो 6-7 मण लही थो सघे, 8 मण, उन जॻह ते तव्हां फुआरो ॾींदो 2-3 मणनि जो फ़र्क़ु थींदो। प्यारा दोस्तो, ख़र्चो तव्हांजो ईंदो वधि में वधि 500 रुपया। 100 रुपया दॿे जी मसवाड़ जे पंहिंजो दॿो अथव त पोइ तव्हां मसवाड़ खां बची सघो था। जे मसवाड़ ते दॿो आहे प्यारा दोस्तो, तव्हांजी दवा जो ख़र्चु आहे 500 रुपया। पोइ जल्दी कयो, देरि न कयो, हे कमु ज़रूरी आहे। प्यारा दोस्तो, ऐं ॿीणी बांह ॾेई बि पंहिंजी फसल खे आबाद। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो, उमेद आहे त असांजो अॼो जो वीडियो तव्हांखे तमामु सुठो लॻो हूंदो। सरियां बाबति तव्हांखे ॿुधायोसीं। प्यारा दोस्तो, सो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, जीअं त हर वीडियो न्यू अचण वारो तव्हां प्यारनि दोस्तनि वटि पहुची सघे। प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। पाकिस्तान ज़िंदाबाद। महिरबानी, अल्लाह आबाद रखे दोस्तनि खे।